अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मोहम्मद मुराद ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवे चैनल 24। हिन चैनल में अॼु असीं तव्हांखे सेखारींदासीं डेस्कटॉप जे आइकॉन्स जे मुतालिक़ त डेस्कटॉप जा आइकॉन्स जेकॾहिं असां खां गुम थी वञनि त उहे ज़ाहिर कीअं कंदासीं, या असीं पाण जेकॾहिं उन्हनि खे हाइड करियूं त हाइड करे सघूं था। उन सां गॾोगॾु तव्हांखे सेखारींदासीं त तव्हां डेस्कटॉप जे मथां जॾहिं इंस्टॉलेशन जे वक़्तु कंप्यूटर जो आइकॉन ऐं रिसाइकिल बिन जो आइकॉन या ॿिया आइकॉन्स कीअं ज़ाहिर कंदव उन जे मुतालिक़। हीउ डेस्कटॉप आहे। राइट क्लिक करे व्यू मेन्यू जे अंदरि असीं हाणे शो आइकॉन्स वारे ऑप्शन ते क्लिक कंदासीं। शो आइकॉन्स वारे आइकॉन ते त असांजा आइकॉन्स सभु हाइड थी विया या लिकी विया या गुम थी विया। वरी असीं उन्हनि खे ज़ाहिर करण जे लाइ साॻे तरीक़े सां मेन्यू में अची करे साॻे शो वारे बटण खे क्लिक कंदासीं त आइकॉन्स असांजा ज़ाहिर थी पवंदा। राइट क्लिक मेन्यू में अची पर्सनलाइज़ ते क्लिक कयूं था ऐं पर्सनलाइज़ जो जेको डायलॉग बॉक्स आहे उहो असांजे साम्हूं खुली आयो। उन में थीम्स ते क्लिक करे असीं डेस्कटॉप आइकॉन सेटिंग ते क्लिक कयूं था। डेस्कटॉप आइकॉन्स सेटिंग ते क्लिक करण सां डिस्प्ले आइकॉन्स सेटिंग्स खुली आई आहे। उन में कंप्यूटर जो ऑप्शन ज़ाहिर करण जे लाइ इन ऑप्शन ते क्लिक कयूं था, चेक बॉक्स ते। उन खां पोइ यूज़र्स फाइल्स ते क्लिक करे माई डॉक्यूमेंट्स या पिक्चर वग़ैरह ज़ाहिर करण जे लाइ उन खां बाद में रिसाइकिल बिन ते क्लिक कयूं था। जीअं रिसाइकिल बिन खे ज़ाहिर कयूं उन सां गॾोगॾु हाणे असीं अप्लाई ते क्लिक करण खां बाद में ओके ते क्लिक कयूं था ऐं असांजो डायलॉग बॉक्स बंदि थी वियो। हीउ दोस्तो वीडियो पसंदि अचे त महिरबानी करे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकॉन ते क्लिक कजो। महिरबानी।